अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी जी खुसूसी ट्रांसमिशन धरती इलेक्शन सेल में अवां सभिनी के चऊं था भलीकार। आहियां मोहम्मद इसहाक कोलाची। इलेक्शन 2024 के हवाले से पाण ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। मूंसां गॾु नसीर गोपांग साहब सीनियर एंकर पर्सन ऐं इरफान महबूब साहब मौजूद आहिनि। इरफान महबूब साहब ऐं नसीर गोपांग साहब ॿिन्हिनि खे भलीकार चऊं था प्रोग्राम में। नसीर साहब, कीअं था ॾिसो नवाज़ लीग पारां चूंड मंशूर जो ऐलान कियो वियो आहे? छा था सम्झो को इन ते इम्प्लीमेंटेशन भी थींदो? बड़ी मेहरबानी साईं। बिल्कुल इंतज़ार हो, वो चवंदा आहिनि था जिसका इंतज़ार वो शाहकार आ गया। सो माज़ी में मां ॾिठो हूंदो त सदाईं ईअं थींदो आहे। इलेक्शन खां तक़रीबन 1.5-2 महीना जेका रिवायत रही आहे त पहिरियां चूंड मंशूर पधिरो थींदो आहे ऐं ज़ाहिर हर पार्टी दुनिया जी रिवायत रही आहे त इलेक्शन में वेंदी आहे, इलेक्शन विढ़ंदी आहे त पंहिंजो मंशूर ॾींदी आहे, पंहिंजनि वोटर्स खे ॿुधाईंदी आहे त जेकॾहिं अवी असांखे वोट ॾींदा त असीं मोट में अव्हांखे छा ॾींदासीं। इहो हिकिड़ो ॼण त वोटर जो ऐं हिकिड़ी पार्टी जो पाण में ॻंढापो चऊं हूंदो आहे। सॼी दुनिया में ईअं थींदो आहे। हिते मुसलसल नून लीग ते हिन भेरे तनक़ीद थी पए त भई अव्हांजो नेठ मंशूर किथे आहे, मंशूर पेश छो नथा कयो। ऐं बिलावल साहब जे ऑफिशियली त हाँ अनाउंस उहे भी कंदा, शायद अॼु कयो अथनि उन्हनि भी, पर उन्हनि 27 दिसंबर वारो जेको जलसो थियो हो गढ़ी खुदा बख्श भुट्टे में, उते ही उन्हनि पंहिंजो 10 नुकाती जेको मंशूर हो, चूंड मंशूर, उनजो ऐलान करे छॾियो ऐं उन्हनि डिटेल में ॿुधायो बि हो दिसंबर जी 27 तारीख़ ते त असांजो मंशूर छा हूंदो, यानी फेबरवरी में इलेक्शन आहे 8 ते, 27 दिसंबर ते हुननि ॿुधायो। सो नून लीग ते मुसलसल तनक़ीद थी पए, पीपल्स पार्टी जे तरफ़ां बि थी पए, सहाफ़ी भी करे रहिया हुआ, मुख़्तलिफ़ टॉक शोज़ में ॻाल्हि ॿोल थी रही ऐं आख़िरकार अॼु उन्हनि पंहिंजो जेको आहे चूंड मंशूर पधिरो करे छॾियो आहे। ऐं असां इरफान साहब ऐं असांजे प्रोग्राम खां पहिरियों पाण वेठासीं, ॻाल्हायोसीं पिए त उनजो जेको मूंखे ख़ासि ॻाल्हि जेका नज़र आई इरफान साहब, उहा जेका हिन चूंड मंशूर में नज़र आई आहे उहा आहे पाकिस्तान को नवाज़दो। हाणे इन जे नवाज़दो जे विच में वरी ख़बर थो छा आहे, टाइटल आहे या मुतालबो आहे? हा, उन जे विच में जेको आहे उहो नंढड़नि अखरनि सां लिखियलु आहे त पाकिस्तान को मंशूर जेको आहे, मंशूर से नवाज़दो, मंशूर ऐं से इहे थोरा छो जो प्रिंट मीडिया में असां कमु कयो न, धीमनि अखरनि में उनजो फ़ॉन्ट बि नंढो आहे, बाक़ी फोकस जेको आहे पाकिस्तान को नवाज़दो। हाणे नवाज़दो हिकिड़ो टेक्निकल जुमिलो आहे जेकॾहिं ॾिठो वञे न उर्दू में त नवाज़ण माना ॿी विधे, पर पाकिस्तान को नवाज़दो माना पाकिस्तान खे नवाज़ जी ज़रूरत आहे। असीं उनजो सिंधी में तर्जुमो ईअं करे सघूं था त पाकिस्तान खे नवाज़ ॾियो यानी नवाज़ शरीफ़ ॾियो। हाणे इहा डिमांड वोटर्स खां पई थिए या जेके सिलेक्टर हूंदा आहिनि उन्हनि खां पई थिए, पर हिकिड़ो टेक्निकल आहे जेको हींअर ताईं फिलफोर पाण जॾहिं हींअर ॻाल्हायूं पिया त मुंहिंजो जेको फोकस आहे उहो समूरे मंशूर जा नुक़्ता बि मूं पढ़िया आहिनि, ज़ाहिर आहे पढ़ण जी हद ताईं ॾाढा सुठा आहिनि। जीअं पाण बजट स्पीच ॿुधंदा आहियूं या बजट जा किताब, बजट बुक पाण पढ़ंदा आहियूं, जगलरी हूंदी हिकिड़ी आहे त छा कुझु थींदो, हीअं थींदो, ऐं अॼु ॾींहं ताईं पाकिस्तान जी पूरी तारीख़ रही आहे त उन बजट स्पीच ते, बजट बुक ते केतिरो अमल थियो आहे सभिनी जे साम्हूं आहे। ईअं पॉलिटिकल पार्टियुनि जा मंशूर मुसलसल असीं ॾिसंदा पिया अचूं, घटि में घटि 2002 जी इलेक्शन हुजे मुंहिंजे साम्हूं रही, 2000 उनखां पोइ 8 जी इलेक्शन आहे, पोइ 13 जी आहे, 18 जी आहे, हाणे 24 जी आहे न, त चई सघूं 4-5 इलेक्शन त असां पाण कवर बि कया आहिनि, ॾिठा बि आहिनि। सो इहे मंशूर पेश थींदा आहिनि, अमल केतिरो थींदो आहे उहो पाण सभिनी जे साम्हूं आहे, पाण वरी उन ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। पर हिन मंशूर खे अमी सम्झो पीपल्स पार्टी जो जीअं स्लोगन चेंज आहे हिन खां, ऐं पीपल्स पार्टी जो जेको स्लोगन आहे त चुनो नई सोच को, नई सोच जी चूंड कयो, ऐं हिननि जो आहे पाकिस्तान को नवाज़दो। सो हाणे ॾिसूं था त नवाज़ण वारा नवाज़ शरीफ़ खे नवाज़नि था, नून लीग खे नवाज़नि था या नथा नवाज़नि, इहो अलॻि आहे। बहरहाल चूंड स्लोगन फोकस मुंहिंजो आहे पाकिस्तान को नवाज़दो। अच्छा ज़बरदस्त। इरफान साहब, तव्हां इहो ॿुधाइजो त पार्टियुनि लाइ चूंड मंशूर केतिरी अहमियत रखे थो? छा उन ते पार्टियूं अमल बि कंदियूं आहिनि या उहे जेके सिस्टम हले थो पियो असांजी पॉलिटिकल सिचुएशन में? नसीर साहब जेको मुख़्तसिर तब्ज़ियो कयो उन में मुंहिंजो ख़्यालु आहे त हल्को टच ॾेई वियो त जेको मंशूर आहे उहो हूंदो छा आहे ऐं उन मंशूर ते अमल केतिरो थींदो आहे, ख़ासि करे पाकिस्तान में। पाण जेकॾहिं निज मंशूर जी ॻाल्हि कयूं, मैनिफेस्टो जी ॻाल्हि कयूं ऐं उनखे पाण जेकॾहिं सवली ॿोली में डिफाइन कयूं त मंशूर असुल में हिकिड़ी फ़हरिस्त आहे, हिकिड़ी लिस्ट आहे जेका जमायत, का बि जमायत, का बि सियासी पार्टी ठाहे थी त मां जॾहिं पावर में ईंदुमि, मां जॾहिं इलेक्शन खटे इक़्तिदार में ईंदुसि त मां हीअ कमु कंदुसि। अञा पाण इनखे जेकॾहिं डिफाइन कयूं त मैनिफेस्टो, मंशूर वाइदनि जो हिकिड़ो समाजी एग्रीमेंट आहे जेका हिकिड़ी सियासी जमायत पंहिंजे वोटर सां करे थी, पंहिंजे अवाम सां करे थी। हिन जी अहमियत जो अंदाज़ो पाण इतां लॻाए सघूं था त जेकॾहिं कंहिं बि पार्टीअ जो मंशूर जारी थिए थो त पाण खे ॾिसणा आहिनि त उन जा जेके मेन नुक़्ता आहिनि उहे आहिनि कहिड़ा। छाकाणि त मंशूर जॾहिं ठाहियो वञे थो, वाइदनि जो हिकिड़ो एग्रीमेंट जॾहिं ठाहियो वञे थो त ॾिसबो आहे त हींअर
अवाम खे मसला कहिड़ा आहिनि, मुल्क खे मसला कहिड़ा दरपेश आहिनि, पोइ उन्हनि खे नज़र में रखंदे मंशूर ठाहियो वेंदो आहे। हाणे पाण जेकॾहिं पीपल्स पार्टी जे मंशूर जी ॻाल्हि कयूं त आहे त उहो 6-7 सफ़नि जो शायदि, पर हाणे डिटेल में जेकॾहिं पाण न वञूं ऐं कंहिंखां बि जेकॾहिं पाण पुछूं त पीपल्स पार्टी जो मंशूर छा आहे, त पाण खे हिकु त 2018 खां अॻु में 2024 खां अॻु में पाण खे मिलंदो रोटी कपिड़ा और मकान, जेको भुट्टे साहिबु हुयो ऐं उहो अॼु सूदो मशहूरु आहे। अच्छा, हाणे जेको चूंड मंशूर जो ऐलान थियो आहे उहो आहे त 300 यूनिट्स ताईं बिजली मुफ़्त फ़राहम कई वेंदी। इन मां पाण अंदाज़ो लॻाए सघूं था त जेके मेजॉरिटी आहे अवाम जी उहा महांगाई खे केतिरो मुंहुं ॾेई रही आहे। अच्छा, हाणे पाण जेकॾहिं नून लीग जे मंशूर जे तरफ़ अचूं, माना पाण हीउ जेको मंशूर आहे जॾहिं पाण उन जा मेन नुक़्ता पढ़ंदासीं त अकासी थिए थी हिकिड़ी सियासी जमायत जी, त उहा अवाम में ग्रॉस रूट लेवल ताईं केतिरे हद ताईं वियल आहे, उनखे अवाम में केॾी इंट्रस्ट आहे, उहो उन्हनि जी रिसर्च केतिरी आहे, उन्हनि खे जेके मुल्की मसला आहिनि, अवामी मसला आहिनि, उन्हनि जी केतिरी ॼाण आहे। हाणे जेकॾहिं पाण सभ खां पहिरियां नसीर साहिब इजाज़त आहे न, मां मियां साहिब जो मंशूर पढ़ी ॿुधायां। हिकिड़ो त पहिरियों माना जेको नुक़्तो जीअं नसीर साहिब ॿुधायो त पाकिस्तान को नवाज़ दो, इहो मुतालबो आहे, हाणे ॾिसूं पूरो थिए थो या नथो थिए, पर जेके मेन नुक़्ता आहिनि मुस्लिम लीग नून जे मंशूर जा, त तमामु सरकारी दफ़ातर को समूरनि सरकारी ऑफिसनि खे माहौल दोस्त बणायो वेंदो। हाणे मां जॾहिं हिनखे पढ़ियो पिए त मां परेशान थियुसि, माहौल दोस्त छा हूंदो आहे? जेके बि सरकारी इदारा आहिनि उन्हनि खे त अवाम दोस्त हुजणु खपे न। माहौल दोस्त मां छा मुराद आहे? गुल बूटा लगाईंदा हुते माण्हू हींअर सरकारी ऑफिसनि में जेकॾहिं पाण वञूं उते हालत छा आहे? वेहण जे लाइ सुठा कमरा ठाहींदा, एसियूं तव्हांखे पहिरीं ॻाल्हि त सरकारी ऑफिसर तव्हांखे मिलंदो कोन। मुंहिंजी पंहिंजी प्रैक्टिस आहे, मां वकील बि आहियां, त असांजो ऑफिसर में वञण थिए थो उते तव्हांखे जाइज़ कम जा पैसा ॾियणा था पवनि। बिल्कुलु। उहो मलिक रियाज़ साहिब जो जेको बहिरा टाउन वारो आहे उनजो हिकिड़ो मशहूरु जुमिलो आहे त फाइलुनि खे फीथा हणणा पवंदा आहिनि तॾहिं उहा अॻिते वधंदी आहे। थी सघे 2 फीथनि जो इज़ाफ़ो कनि, 4 अॻे हुआ हाणे 6 कनि थो माहौल दोस्ती। ही समूरनि सरकारी ऑफिसनि खे माहौल दोस्त बणाईंदा। मुंहिंजो माहौल दोस्त मूंखे सम्झ कोन थो अचे। नसीर साहिब सम्झायो गुल बूटा। अच्छा, मूंखे अवां वकील आहियो न त मां अवां खां पुछणु चाहियां कुझु त हुननि चयो आहे त हाणे जेके वॾा केस आहिनि कोर्टुनि में अदालती इस्लाह ते बि घणो फोकस रहियो आहे, छो जो नून लीग अदालतुनि खे घणो भोॻियो बि आहे। वॾा केस चवंदा त साल जे अंदरि निपटाइण जे लाइ कोशिशूं वरितियूं वेंदियूं ऐं जेके नंढा केस आहिनि 2 महीननि जे अंदरि। सो इहो पॉसिबल आहे जॾहिं कोर्टुनि ते एतिरो दबाव हुजे केसनि जो ऐं डेली बेसिस ते एतिरनि केसनि जो इज़ाफ़ो थींदो हुजे, उकलाइजन घटि था, त 2 महीननि में फ़ैसिलो अची वञे ऐं साल में अची वञे। ही मां मां ही पॉइंट आउट करे रखियो हुयो जॾहिं मां हिन जो मंशूर पढ़ियो पिए त ही जेके पहिरियां मेन नुक़्ता आहिनि अदलिया सां रिलेटेड मां उहे पढ़ियां त यकीनी बणायो वेंदो त वॾनि ऐं मुश्किल केसनि जो फ़ैसिलो 1 साल जे अंदरि थिए। ठीकु आहे सर। नंढनि केसनि जो फ़ैसिलो 2 महीननि में ॿुधायो वेंदो, नेब जो ख़ात्मो कयो वेंदो ऐं करप्शन जे ख़ात्मे लाइ ठहियल इदारनि ऐं एजेंसियुनि खे मज़बूत कयो वेंदो। CRPC ऐं CPC में तरमीम कई वेंदी, अदालती कार्रवाई सिधी सही ॾेखारी वेंदी जेका ॾेखारी वञी पई ऑलरेडी सुप्रीम कोर्ट जी। कमर्शियल अदालतूं क़ाइमु थींदियूं, समुंड पार पाकिस्ताननि खे अदालतूं मज़बूत बणाई वेंदियूं, अदलिया में डिजिटल निज़ाम क़ाइमु कंदो। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त ही अदलिया बाबति जेके नून लीग जे मंशूर जा नुक़्ता आहिनि इहे पॉसिबल ई न आहिनि। ठीकु आहे। हाणे सभ खां पहिरियों नुक़्तो कहिड़ो आहे त जेके वॾा ऐं मुश्किल केस आहिनि उन्हनि जो फ़ैसिलो 1 साल जे अंदरि कयो वेंदो। हाणे पाकिस्तान में ऑलरेडी अहिड़ा कानून मौजूदु आहिनि। सिंपल था अचूं, फैमिली केसिस जो फ़ैसिलो 6 महीननि जे अंदरि थियणो आहे। थिए केतिरे टाइम में थो? घटि मां घटि बि साल लॻी थो वञे। माना तव्हां जेकॾहिं सिंपल ई काई औरत खुला जो केस फाइल करे थी त उन में घटि मां घटि बि 7 महीना लॻी था वञनि, 8 महीना लॻी था वञनि, साल बि लॻी थो वञे। उनजो रीज़न घणो इहो ई आहे जेको बर्डन आहे न उनजो रीज़न ॿिया आहिनि, उनजा रीज़न ॿिया आहिनि। असल में छा आहे, स्टेक होल्डर्स आहिनि। अदलिया अकेलो कुझु नथी करे सघे, अदलिया सां वकील बिरादरी ॻंढियल आहे। इहे इन ते मां अचां थो त छो मुमकिन आहे। ठीकु आहे सर। कंज़्यूमर लॉज़ जेके सिंध असेंबली पास कया 2015 जो एक्ट आहे, हाणे उन में जेकॾहिं पाण वेंदासीं त उनजो फ़ैसिलो 3 महीननि जे अंदरि करिणो आहे, 3 महीना या 6 महीना। ठीकु आहे सर। कंज़्यूमर केसिस जो फ़ैसिलो करिणो आहे ऐं सिंध में इहो पहिरियों कानून आहे जेको कंप्लेनेंट खे वकील जी फीस बि ॾियारे थो, अमल निल। घणनि माण्हुनि कंज़्यूमर लॉ जी ख़बर ई न हूंदी भई कस्टमर छा कंज़्यूमर जा कहिड़ा राइट आहिनि। वकील हिकिड़ो केस फाइल करे थो, उनखे ख़बर आहे
ठीक। जज जेको कोर्ट होल्ड करे थो प्रिजाइडिंग ऑफिसर उनखे ख़बर आहे त केतिरनि मामलनि में करणो आहे। असां जॾहिं इहो रिलेवेंट सेक्शन पढ़ी ॿुधाईंदा आहियूं न साईं जजिस खे, उहे असांखे चवंदा आहिनि त असां ते केसिस जो एॾो बर्डन आहे, असां कीअं मुमकिन आहे त इन्हनि खे 3-4 महीननि में मोकिलायूं असां। सही। अच्छा, हिकिड़ो हुन में नुक़्तो हाणे हटियूं हिन खां ठीकु आहे सर। निकिरे न, हाणे पार्लियामेंट जी बालादस्ती खे यकीनी बणाइण लाइ किरदारु अदा कयो वेंदो त वोट को इज़त दो, पार्लियामेंट जी बालादस्ती, पोइ जॾहिं पार्लियामेंट में आया जीअं शहबाज शरीफ़ साहब धड़ाधड़ बिल मंज़ूर कया, इहा पार्लियामेंट जी बालादस्ती इहा हुई या तव्हांखे लॻे थो त हाणे हुन में का बहितरी ईंदी? सर हाणे मूंखे न आहे ख़बर त जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उन्हनि जे पॉइंट ऑफ व्यू सां, उन्हनि जे नुक़्ते नज़र सां पार्लियामेंट जी बालादस्ती आहे छा। मां जेको सम्झां थो बीइंग अ स्टूडेंट ऑफ लॉ, पार्लियामेंट जी बालादस्ती मतिलबु कानून जी हुक्मरानी। पार्लियामेंट हिकिड़ो कानून पास करे, उन कानून ते 101 अमल थिए। पार्लियामेंट आइन पास करे थी, आइन में तरमीम करे थी, उन ते 101 अमल थिए। इहा आहे पार्लियामेंट जी बालादस्ती जेका पाण खे पाकिस्तान जी सियासी तारीख़ में कॾहिं बि नज़र न आई आहे टिल टुडे। ठीकु आहे सर। हाणे पार्लियामेंट खे हलाए केरु थो? पार्लियामेंट खे हलाइनि था असांजा चूंडियल नुमाइंदा, जिन खे असीं वोट ॾियूं था, उहे पार्लियामेंट में अचनि था। हाणे जॾहिं चूंडियल नुमाइंदनि किताब में लिखियल आहे न, वाक़ई उहे हलाइनि था। मां ॿुधायां थो छाकाणि त इन करे बि पुछां न, जॾहिं ही धड़ाधड़ बिल मंज़ूर पे थिया त उहे जेके मेंबर हुते मौजूद आहे उहे चवंदा असांखे कापी कोन फराहम कई वई आहे, असां पढ़ी कोन आया आहियूं, हिते उहो बिल पेश थियो, मंज़ूर बि थी वियो। मां अञा जस्टिफाई कयां थो। पार्लियामेंट खे हलाईंदा चूंडियल नुमाइंदा ऐं चूंडियल नुमाइंदनि खे हलाइनि था ताक़तवर हल्का, ताक़तवर धुरियूं। ठीकु आहे। मतिलबु चूंडियल पार्लियामेंट जो रिमोट आहे चूंडियल नुमाइंदनि वटि, चूंडियल नुमाइंदनि जो रिमोट वरी हिकिड़ी टीं पार्टी वटि आहे। कंहिं वटि आहे असीं सभु ॼाणूं था। अच्छा, हाणे जॾहिं पार्लियामेंट ई असांजे चूंडियल नुमाइंदनि जे हथां असांजे ई आइन ऐं कानून जे ख़िलाफ़ इस्तेमालु थिए त पोइ काॾे वञूं? पोइ बालादस्ती क़ाइमु कराईंदी न भला। हाणे हुननि केरु कराईंदो साईं? इहे सियासतदानी त कनि था। सुप्रीम आइन असांजो चवे थो 90 ॾींहंनि में इलेक्शन करायो, असांजी पार्लियामेंट असांजी सेनेट में थी ठहराव मंज़ूर करे त 90 ॾींहंनि में इलेक्शन न करायो, डिले कयो। इहे सियासतदान असांजा पार्लियामेंट जी बालादस्ती क़ाइमु कंदा। चलो, नवाज़ शरीफ़ साहिब जी ॿियूं ॻाल्हियूं बि कयूं आहिनि। हू चवंदा जेकॾहिं असांखे मौक़ो मिले हा, बार बार मुदाख़लत न थिए हा, त पाकिस्तान जी तक़दीर जेका आहे उहा तब्दील थी वञे हा। गॾोगॾु उन्हनि हिकिड़ी ॻाल्हि कई आहे जेका बिलावल साहिब चयो पियो न, इंतकाम जी सियासत। सो उन्हनि चयो आहे त असां जॾहिं माण्हुनि असांखे जेकॾहिं मौक़ो ॾिनो, हीअ मंशूर पेश कयूं पिया त ॻाल्हि ॿोल बि थी, त माण्हुनि असांखे मौक़ो ॾिनो त नवाज़ शरीफ़ साहिब फरमाइनि था त असीं इंतकाम जी सियासत न कंदासीं, पर असांजो फोकस हूंदो तरक़ी ऐं मुल्क खे कीअं तरक़ी वठाइजे उन ते। ऐं गॾोगॾु अॼु हिन प्रेस कॉन्फ्रेंस शहबाज शरीफ़ साहब बि उते मौजूदु हुआ ऐं उन्हनि चयो त पार्टियूं मंशूर त पेश कंदियूं आहिनि पर उन ते अमल नाहे थींदो। इट मीन्स के असांखे सम्झणु खपे त हाणे हिकिड़ी पार्टी जो ज़ाहिर अॻूणो वज़ीर आज़म या पार्टी जो सदर बि रहियो आहे, उहो चए थो त मंशूर पेश कबो आहे पर उन ते अमल नाहे थींदो। शहबाज शरीफ़ चवे या न चवे असांखे ख़बर आहे त पार्टी जेका मंशूर पर हुन पाण चई छॾियो आहे न केतिरा सचा आहिनि। ॾिसो उन ते अमल थींदो ई न आहे। माना सम्झो हाणे वोटर सम्झनि त इन ते अमल केतिरो थींदो। अच्छा, इंतकाम ते अचूं था। इंतकाम आहे छा? असांजी या तव्हांजी नज़र में इंतकाम छा आहे? असांजी तव्हांजी नज़र में इंतकाम इहो आहे त जेकॾहिं मूंखे कंहिं 2-3 चपाटूं हयूं आहिनि, मूंसां जेकॾहिं कंहिं ज़्यादती कई आहे त मां रिटर्न में उन सां ज़्यादती न कयां। जेकॾहिं मां कयां थो त उनखे पाण बदिलो चऊं था, पलांद चऊं था, इंतकाम कयूं था। अच्छा, हाणे मियां साहिब कहिड़े इंतकाम जी ॻाल्हि थो करे? फ़र्ज़ु कयूं था पाण, हा फ़र्ज़ु कयूं था पाण मियां साहिब खे 2018 में हिकु साज़िश ज़रिए हुकूमत खां कढियो वियो ऐं मियां साहिबु हाणे उनजो इंतकाम न वठंदो। ठीकु आहे सर। मियां साहिब खे 90s में ॻिचीअ मां पकिड़े इक़्तिदार तां लाथो वियो, जेल में बंदि कयो वियो ऐं वरिन ताईं आमरियत क़ाइमु रही। जेकॾहिं मियां साहिबु, मुंहिंजो पर्सनल व्यू आहे, इख़्तिलाफ़ तव्हां करे सघो था, जेकॾहिं मियां साहिबु सम्झे थो त हुन में हू इंतकाम न वठंदो त इहो ग़लति आहे। मियां साहिब सां जेकॾहिं ज़ाती तौरु कुझु थिए थो त भले हुनजो इंतकाम न वठे, पर जेकॾहिं को पाकिस्तान जे आइन खे टोड़े थो, जेकॾहिं को पाकिस्तान जे कानून खे टोड़े थो, जेकॾहिं को पाकिस्तान जी जमहूरियत खे डीरेल करे थो, जेकॾहिं को पाकिस्तान में सियासी बहरान पैदा करे थो, जेकॾहिं को पाकिस्तान खे मुआशी तौर ते कमज़ोर करे थो, त पोइ नवाज़ शरीफ़ साहिब खे को हक़ु कोन्हे जो उनखे माफ़ु कनि। उन्हनि सां बिल्कुलु हिकु कहाणी थियणु खपे। उन्हनि खे हिकिड़ो सज़ा ऐं जज़ा जो सिस्टम हुजे। कानून ठहियो ई इन जे करे आहे। जेकॾहिं मियां साहिबु सम्झे थो त 2018 में उन्हनि खे वाक़ई बि गैर कानूनी गैर आइनी तरीक़े सां लाथो वियो त पोइ मुंहिंजो ख़्यालु आहे त उन्हनि खे कंहिं बि रीति छॾणु न खपे। इहा साज़िश मियां साहिब जे ख़िलाफ़ु न हुई पर पूरे सिस्टम जे ख़िलाफ़ु हुई, असांजे सॼे पाकिस्तान जे ख़िलाफ़ु ई। न रुगो मियां साहिब खे, नवाज़ शरीफ़ जे लाइ, पर पाकिस्तान जी हिस्ट्री में
जेकॾहिं जिते बि जॾहिं बि इहा शइ थी आहे त उनजो हिसाब किताब ज़रूरु थियणु खपे। जेकॾहिं हिसाब किताब न थींदो ऐं असांजा हर भेरे इहे ई बयान हूंदा त मां इंतकाम जी सियासत न न कंदुसि। इन जो मतिलबु ई इहो आहे। पाण ब्रेक ते बि शायदि वेंदासीं। चवंदा इहो इन करे बि आहे, अव्हांखे यादि हूंदो त लंडन में जेका नवाज़ शरीफ़ साहिब इहा ई ॻाल्हि कई, उन में एस्टेब्लिशमेंट जो कुझु माण्हुनि जा नाला बि उन्हनि खयां पिए ऐं गॾोगॾु जजनि जा बि नाला खयां पिए। त उनखां पोइ शहबाज़ शरीफ़ साहिबु वापसि वियो, मोटी आयो, मामला ख़राबु थिया ऐं जॾहिं मामिलो हाणे घणा ख़राबु थी विया आहिनि। हिकिड़े पासे बिलावल साहिबु बार बार चए थो त असां इक़्तिदार में ईंदासीं त को सियासी क़ैदी न हूंदो, पुराणा सियासतदान इंतकाम जी सियासत ते यकीन था रखनि। त ॿिए पासे ज़ाहिर नवाज़ शरीफ़ साहिब बि पंहिंजी CV जेका आहे उहा पेश करण जी कोशिशि त करे थो न, भई असांखे क़बूलियत असांजे नज़रसानी करो। ईअं ई करिणो आहे त पोइ सभिनी खे आज़ादु कनि, इमरान ख़ान मां हथ पटनि, सॼी क़यादत मां हथ पटनि। इरफान महमूद साहब ऐं नसीर साहब पाण इतां ई कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन हिते वक़्तु थियो आहे ब्रेक जो, ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थींदासीं ऐं इहा ई ॻाल्हि ॿोल कंदासीं।